नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त गोटकी में खबर ॾींदाऊं तो बावड़ो जे कलम धड़न इम्तियाज़ दायो मथा थियल हमले खिलाफ मुमल जी माड़ी जे कलम धड़न ऐं सियासी समाजी अगवाणन जो प्रेस क्लब मुमल जी माड़ी अॻियां एहतजाज। उन मौके ते सहाफ़ी यूनिस भुट्टो, मोहम्मद यूसुफ, लियाकत बोज़दार, सियासी समाजी अगवाणन कुर्बान बोज़दार, सलीम बोज़दार, अला बख्श शेख ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं कवरेज दौरान बावड़ो जे कलम धणी इम्तियाज़ दायो मथा बासरन हमलो करे खेसि ज़ख़्मी करे विधो, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। हिननि चयो त कलम धड़िन मथां थियल हमले के 48 कलाक गुज़री विया आहिनि पर पुलिस अञा ताईं जवाबदारनि मथां को केस दाख़िल नाहे कयो। हिननि चयो त सिंध सरकार सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ बिल त मंज़ूर कयो वए पर उन ते अमल न थियण करे हर रोज़ सिंध जे कलम धड़िन खे हक़ ऐं सच लिखण ते तशद्दुद जो निशानो बणायो पियो वञे। उन मौके ते कलम धड़िन ऐं सियासी समाजी अगवाणनि सिंध सरकार, IG सिंध, DIG सखर, SSP गोटकी का मुतालबो कयो त फौरी तौर सहाफ़ी इम्तियाज़ दायो मथां हमलो कंदड़ जवाबदार गिरफ्तार करे केस कलम धड़ी के तहफ़ुज़ फराम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।